नाज़रीन, हुकूमत बेतमादी रिथ के नाकाम बणाइण लाइ न चोटीअ जो ज़ोर लॻाइण में पूरी आहे, जंहिं लाइ काफ लीग सां हुकूमती कमेटी मुलाक़ात कई पर ॻाल्हियूं नाकाम साबित थियूं। तारिक बशीर चीमा जो चवणु आहे त वज़ीर आज़म मामले खे संजीदगी सां ॾिसणु घुर्जे। खेनि ईंदड़ 48 कलाकनि में फ़ैसिलो करणो आहे। हुकूमत बेतमादी रिथ के नाकाम बणाइण लाइ न चोटीअ जा ज़ोर लॻाइण में पूरी आहे। काफ लीग जे वज़ीरनि ऐं मोनिस इलाही सां वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं परवेज़ खटक मुलाक़ात कई। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीरनि ॿुधायो त वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब जे वॾे वज़ीर खे तब्दील करण लाइ राज़ी आहे। तव्हांखे मुबारक हुजे। तॾहिं जो चवणु आहे त वफ़ाक़ी वज़ीर बेतमादी रिथ जी नाकामी बाबति उन हवाले सां क़दम खणण बाबति ख़ातिरी कराई। तॾहिं मूजिबि वफ़ाक़ी कमेटी पंजाब में तब्दीली जी फौरी तारीख़ ॾियण खां पिणु इनकार करे छॾियो। तॾहिं मूजिबि वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुलाक़ात बाबति काफ लीग जो मौजूदा सियासी सूरतहाल ते डिघो सलाह मशवरनि वारो इजलास थियो। तारिक बशीर चीमा दावा कई त वज़ीर ॿुधायो त वज़ीर आज़म उस्मान बोज़दार खे तब्दील करण ते राज़ी थी वियो आहे। हुन चयो त कमेटीअ जे वज़ीरनि तरफ़ां खेनि मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं ॿुधायो वियो त वज़ीर आज़म पंजाब में तब्दीलीअ ते राज़ी आहे। तारिक बशीर चीमा चयो त वज़ीरनि खां पुछियो त उहो कॾहिं थींदो, जंहिं ते वज़ीरनि चयो त पहिरीं बेतमादीअ मामिलो गुज़री वञे। काफ लीग अॻवान बशीर चीमा चयो त वज़ीर आज़म खे मामले खे संजीदगी सां ॾिसणु घुर्जे। हुन अंडर 16 टीम खे मैदान में आंदो आहे। खेनि ईंदड़ 48 कलाकनि में फ़ैसिलो करणो आहे। होॾां सुतमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त काफ लीग जा ख़दशा ख़तमु कया विया आहिनि। काफ लीग ऐं PTI इत्तेहादी ऐं हिकु सोच आहे। हुन चयो त अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन खे PTI जो हिसो सम्झो वञे।